सिंध बचाव कमेटी बशीर कुरैशी जी आज़ादी लाइ कानूनी घुर्जुनि में मुकम्मल मदद करण जो फ़ैसिलो कंदे चयो आहे त जस्कम चेयरमैन खे अकेलो न छॾियो वेंदो। कराची में हैदर मंज़िल ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध बचाव कमेटी जे अॻवान सैयद जलाल मेमून शाह चयो त सिंध में कुदरती आफ़त ज़रूर आई आहे पर मौजूदा हुकूमत जी लापरवाही ऐं नाअहलियत सबब किरोड़े सिंधी बेयारो मददगार वेठल आहिनि। हुन चयो त कराची रतो छाण बाबति सुप्रीम कोर्ट पारां वरतल पाण मुरादे नोटिस वठण जी हू आजा कनि था। हू उमीद था कनि त मुल्क अंदर वधंदड़ दहशतगर्दी ऐं लाक़ानूनीत जे ख़ात्मे लाइ सुप्रीम कोर्ट ज़रूर उपाउ वठंदी। जलाल शाह चयो त बशीर कुरैशी वटि हथियारनि जा लाइसेंस हुआ ऐं उन वटि को बि गैर कानूनी हथियार न हो। हुन चयो त हुक्मरान टारगेट किलर्स खे आज़ाद कनि था ऐं धरती धड़ियुनि खे गिरफ़्तार कयो वञे थो। सैयद जलाल मेमून शाह चयो त बशीर कुरैशीअ जी हर कानूनी मदद कई वेंदी, खेसि कॾहिं बि अकेलो न छॾियो वेंदो। उन मौक़े ते नाले वारे कानूनदान मुजीब पीरज़ादे चयो त कराचीअ में अमन लाइ हुकूमत जी नाकामीअ खां पोइ सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो। हुन चयो त कराची जी हालतुनि ते सूबाई हुकूमत जी नाकामीअ सां गॾु वफ़ाक़ी सरकार बि नाकाम आहे, छाकाणि त सिंध जा फ़ैसिला रहमान मलिक ऐं बाबर रेवान हवाले कया विया आहिनि। मुजीब पीरज़ादे चयो त बशीर कुरैशीअ खे साज़िश जे ज़रिए गिरफ़्तार कयो वियो आहे त जीअं अवाम जो अदालत तां ज़हन हटायो वञे। हुन चयो त पीपीज़ सरकार बरसात मुतासिरनि जी मदद करण में नाकाम थी चुकी आहे।